नाज़रीन बे पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त अफ़सोसनाक ख़बर आहे कोयटा में खुज़दार वेझो बस खाई में किरण सबबि 19 मुसाफ़िर अजल जो शिकार थिया आहिनि। 50 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। फौतुनि में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट कंदा हलूं। अॼु अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कोयटा में खुज़दार वेझो बस खाई में किरण सबबि 19 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 50 खां वधीक हिन वक़्तु ज़ख़्मी आहिनि। फौतुनि में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आज़ाद बुलुच खां। जी आज़ाद, अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। कुझु टाइम पहिरियां जेको आहे त खुज़दार ते हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तारी कोच मोड़ कटण सबबि जेको आहे वॾे उन खाई में किरी पियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे फौतुनि जो अंग वधी 20 थी वियो आहे ऐं ज़ख़्मी जेको आहे 50 खां वधीक आहिनि। डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त जेको छत ते वेठल हुया ज़ख़्मी, उहे जेको आहे छत ते वेठल मुसाफ़िर उहे जेको आहे फौत थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे ज़ख़्मियुनि जी हालत कुझु जी ॻणती जोगी ॿुधाई पई वञे ऐं फौतुनि जी सुञाणप। महिरबानी अवांजी आज़ाद, अपडेट करण लाइ।